हाज़िर आहिनि वक़्त जो ख़ासि ख़बरूं। गैर तालिबान जा मेंबर बि अफ़गानिस्तान जे अबूरी हुकूमत में शामिल थियण जा इम्कान वधी विया आहिनि। अफ़गान तालिबान जे तर्जुमान सुहेल शाहीन चयो आहे त गैर तालिबान मेंबर अफ़गान अबूरी हुकूमत में शामिल थी सघनि था। तालिबान 11 सेप्टेम्बर ते काबीना जी हलफ़ बरदारी मुलतवी करे छॾी। रूसी मीडिया चयो त तालिबान केतिरनि ई अफ़गान ऐं गैर तालिबान मेंबरनि खे आला उहिदे ते तरक़ी ॾियण जो मौक़ो मिली सघे थो। सुहेल शाहीन चयो त अफ़गानिस्तान में बाज़ाब्ता हुकूमत जो ऐलान हिन महीने या ईंदड़ महीने थी सघे थो। हुन इहो पिणु चयो त चीन समेत मुल्कनि जी आला सतह वफ़दनि खे दावत ॾिनी वेंदी जॾहिं मसइला हल थी वेंदा। रतोदेरो में पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जो क़त्ल केस ॿीहर खोलण लाइ पीपी शहीद भुट्टो जे अॻुवाणनि ख़ुदा यार सोलंकी ज़ाहिद अली उमराणी मुख़्तियार बुलैदी परवेज़ बुलैदी ओशाक अली ऐं ॿियनि अलामती बुख हड़ताल कई। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जे क़त्ल केस में अञा ताईं इंसाफ़ नाहे मिलियो, जंहिं लाइ असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि खे अपील करियूं था त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जो क़त्ल केस ॿीहर खोले मुलविस जवाबदारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं शहीदनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। वारे नसीराबाद रोड ते हैदर शाह लाड़ो वटां वापारी रमज़ान फुलपोटो खां लखे रुपया रोक मोबाइल फोन फोरू फुर करे फरार थी विया। बदामी ख़िलाफ़ वापारी दिलशाद फुलपोटो सावल छुट्टो रमज़ान फुलपोटो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वारे खां नसीराबाद मां अटो ख़रीद करण वञी रहिया हुआसीं त हैदर शाह लाड़ो अॻियां हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते 1 लख रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे आसानी सां फरार थी विया। वारे पुलिस खे इतला ॾियण बावजूदि पुलिस 1 कलाक देर सां पहुती। हुननि एसएसपी कंबर शेदात कोट डीआईजी लाड़काणो खां मुतालबो कयो त एसएचओ वारे खे हटाए वार ऐं भरपासे में अमन अमान जी ख़राब सूरतहाल ते कंट्रोल करे फुर थियल रक़म वापसि कराई ॾियारी वञे। पीपुल्स पार्टी ज़िले मटियारी जे सदर सैयद अली हुसैन शाह ॼामोट तरफ़ां मखदूम ख़ानदान मथां तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज करण जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि, जिन जी मज़म्मत करियूं था। पीपी अॻुवाण ऐं सरवरी जमायत ज़िले मटियारी जे सदर अज़हर ॾिनो हमू पोटो जे ॻोठ पेनार हमू पोटा में संदसि रिहाइश गाह ते प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एमएनए मखदूम जमील अज़मान एडीपी मां 2020 में तालुके मटियारी लाइ ज़िले सदर खे 3 करोड़ 75 लखनि जूं तरक़ियाती स्कीमूं ॾिनियूं आहिनि। हिन चयो त ज़िले सदर मटियारी सैयद अली हुसैन शाह ॼामोट पार्टी खे नुक़सान ज़रूर ॾिनो आहे। हुन चयो त पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील करियूं था त फौरी तौर ते मौजूदा ज़िले सदर हुसैन शाह ॼामोट खे उहिदे तां हटाए पार्टी खे नुक़सान खां बचायो वञे। बाढ़ में 3 ॾींहं अॻु क़त्ल कयल औरत जे वारिसनि क़त्ल जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। ॻोठ दड़ा में 3 ॾींहं अॻु घर में घिड़ी क़त्ल कयल मसमाद अफरोज़ जुड़ेजो जे वारिसनि एहतजाजी मुज़ाहिरो करे दड़ा फाटक बंदि करे धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। मक़तूला जे वारिसनि धाईंदे चयो त 3 ॾींहं गुज़रण बावजूदि बाढ़ पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी, जंहिं करे संदनि जाननि खे ख़तरो पिणु आहे। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। नाज़रीन, ही हुयूं वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजो यूट्यूब चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।